असा मोहब्बत वारी जमात आयो हकीकत में फितने फसाद में कुछ भी रखियल ना कहीं समझाइनो आ प्यार में समझायो कहते एड़ी तलकीद न कयो जैसा उनमें नफरत पैदा थे आयो सब मुसलमान यार जेकर गाल सही समझ में अची वने तो वो गाल डाडी भली थी साईं ताज मोहम्मद भी पंहिंजे हाल आर इन जो अंदाज डाडो माके वणे पे माना तवा के प्यार में एकड़ो जेन मयार दई समझाए वो आज वेली नमाज पर इने न करे शराब न पी वेली इने न करे बचण दो छा यो एकड़ो अंदाज आ मयार भलो भलो पर जे के चए तू हेड़ो आ शराबी आ इने ही गलत लफ्ज गलाए उनके असर न थींदो उनके कावड़ लगंदी नफरत वो इयो मज़ो ना है इन करे असा के गाल करनिया पहले महबूब रे बचड़न दी आई अंदाज वो अपनाए वो जो पंहिंजो बुधी सुभान अल्लाह चवे आई बात चवा दो असा के लाए को पराओ आहे ही कोन असा अहले सुन्नत वारा आयो असा चौदा भाई सब अचो अदब वारो रस्तो वठो सब मुसलमान बाहर अजमा तवा दोस्तन आडो शहादत जो मकसद बयान कंदम इमाम हुसैन आली मकाम शहीद थियो शहादत मुख्यो कमा सिर कटरायन बच्चा को रायन सोलो कम हो जे हाँ वो असा सब तैयार हो जाओ पर असा के दानिया को उबतो सुबतो धक्को दो लगे डॉक्टर वट पहुंचंदो पाणो खणाए छोरा वारो कयो खणी हलो मां मरा दो डॉक्टर चयो चाचा मरी वींदे तुजो ऑपरेशन थींदो पर घट में घट ये टे जरे बगर जमीन रा खपाइणा पवंदई छोरन के चंदो वारो क्यों खपायो मां मरा दो मुके बचायो पर शहीद होने के चबो आ जो कुसण वींदो आ पर कदम पोइ दे न कंदो जे हुसैनी आए मरण गांड जे न बाकी जो मरण गांड जे मौत गांड जे वो हुसैनी न तो दे हुसैन तो वो आज उनके खबर हुई भला कूफे ने खतल गया कूफे की खबर न शायद कूफी के रे मौला कायनात हजरत अली मुर्तजा किथे शहीद थियो कूफे में काथे शहीद थियो मदीना के चढ़े पहले दारुल खिलाफा बनी रखी कूफे में आई कूफे वाला हुए आज के मौला कायनात के संभाले भी न सकिया उन जो तहफ़्फ़ुज़ न करे सकिया उन जे विच में हो पाण के मुहे पाने अली सगाईंदा उन जे विच में मौला कायनात शहीद थी वियो हजरत हुसैन के खबर न हुई तो मुझो बाबो इनन जे विच में शहीद हो मां इनन दे काडे दो वया पर यार उनके खबर हुई तो मोजी शहादत जी खबर त मुझो नानो ही बुधाए वियो मां मौत को छोड़ दिया मुके हक जो अलम बुलंद करनो आ मां जाजे लाए पोइते हटा जाते मौत लिखल होंदो होते पहुंचे तमा दोस्त यारो शहादत जे मान मर्तबे के उजागर करण चाया तो जेका शय हुसैन चुम्मी खई आ इन शहादत वारी शय के समझो आई उन खे कबूल करने लाए तैयार थी ए हियर जगह मुसलमान पूरी दुनिया के अंदर जिल्लत की जिंदगी दा गुजारन पूरी दुनिया के अंदर फलस्तीन के मुसलमान जो छा हशर तो हले आई असा हिते मदोदा ईदू मल्हाईंदा असा जा हुक्मरान आयाशी बाखन इयो छाजे करे तो तवा असा मुसलमानन मा शहादत जो जज्बो खत्म थियला असा जा हुक्मरान तो खुदा तो जाने अलाए ईमान बिरन के आहे अलाए कोन बाकी जे करे न रसूलुल्लाह जा सब उम्मती जे करे न नारो अल्लाह अकबर जो हनी सर तरिया पे रखे आई सबई जो सब फलस्तीन ने मुंह करे निकरी पवन अरे ये काफिर छाती ना है ने ओडो हजार हुंदा रसूलुल्लाह वट 100 सहाबी हुंदा सब जना हजारन के डोड़ाईंदा हजारन के जहन्नम रसीद कया छो तो वो मौत का डरना
हाणे तवा समय गरजी सलात के दींदो भेरो आई मूसा गड पढ़ाईंदो पो मां तवा दोस्तन यादो अल्लाह ताला ने कुरान पाक जी आयत पढ़ी आ उन जो तर्जुमो तशरीह तवा दोस्तन यादो अर्ज रखंदुस किसन कहाणन वारो पाण ना आया तवा के कुरान मंझा हदीस मंझा आई उन का बाद वरी जिक्र हुसैन वे कुरान हदीस मंझा तवा दोस्तन यादो अर्ज रखंदुस इंशाअल्लाह ताला रब करीम मदीने वाले साईं के बच्चन के सदके मुझी भी हाजिरी कबूल फरमाए दो तमाजी भी हाजिरी कबूल फरमाए सभी गर्जी जो सलात के भेरो सभी गर्जी पढ़ो या रब सल्ले अला करीमना सल्ले अला पढ़ो पढ़ो बुलंद आवाज़ या सलात शरीफ माता आगे बार-बार पढ़ाई दो मैं इन करे तवा के पढ़नी पवंदी सभी गर्जी पढ़ो या रब सल्ले अला मुसलमान भाइरो अल्लाह अज़्ज़ व जल पंहिंजे सुहिणे सच्चे कलाम पाक जे अंदर फरमायो आ रब करीम फरमायो दौला तकूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाह अमवात बल अहयाउन इंद रब्बिहिम वलाकिन ला तशऊरून मुसलमान भाइरो अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम जे अंदर ईमान वारन पंहिंजन ॿारन खे हुक्म फरमायो आ ओ ईमान वारो मां रब करीम जे कुरान जो तव्हां ॾे हुक्म अची रहियो आ ओ सोना अल्लाह ताला फरमायो वला तकूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाह अमवात अल्लाह ताला फरमायो ओ ईमान वारो जेके मुझे रस्ते में कत्ल थी वञन इन्हनि खे कॾहिं मुअल न चइजो चओ सुभान अल्लाह कुछ दोस्त चवन पिया सुभान अल्लाह वरी कुछ मिड़ई ख़ामोश अञा आहिनि मुसलमान भाइरो अल्लाह ताला कुरान पाक दे अंदर फरमायो रब करीम फरमायो वला तकूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाह अमवात अल्लाह ताला फरमायो जेके मुझे रस्ते में कत्ल थी वञन इन्हनि खे मुअल न चइजो सुभान अल्लाह मौला सिर जुदा धड़ जुदा रत वही वियो खून वही वियो मालिक घर खणी आया अदन सॾ कया न्याणे सॾ कया पर शहीद वरंदी नरनी ॻाल्हाई न पाणी घुरी न मानी घुरी अञा इन्हे खे असां मोल न चऊं वरी घड़ी खन गुज़रंदी जनाज़ो पढ़ंदासीं जनाज़े खां बाद उन कब्रिस्तान में दफन थींदो जाते अव्वल मोअल दफन थियल आहिनि सुभान अल्लाह अब मोलन जे कब्रिस्तान शहीद जो अलग कब्रिस्तान कचे तो थी सके पर जो आम कब्रिस्तान मोल उन्हनि में था रख सागो कब्रिस्तान तहाणे अकल जो आ वो तो परेशान अकल परेशान अल्लाह ताला फरमायो रब करीम फरमायो ओ मुसलमान अवल बात ऐलान किया बल अहया अल्लाह ताला ऐलान कयो मौला नाहिल बलक त जिंदा हिले मौला जिंदा है हाँ जिंदा है मौला गालाइन नदा गोरन
घुमन न था जनाज़े जी नमाज पढ़ी से कब्रिस्तान सागे में जाते असांजा अब्बा लाडा मरी विया उते पूरे आया आहियूं अञा मोहल न आहे अल्लाह ताला फरमायो न मोहल न आहे बल अहयाउन ज़िंदा है उन खां बाद अल्लाह ताला जवाब ॾिनो रब करीम कुरान पाक जे अंदर फरमायो वलाकिन ला तशउरून अल्लाह ताला फरमायो ज़िंदा आहे पर तव्हां उन जी ज़िंदगी खे समझी नथा सघो जिंदा आहे पर तव्हां उन जी ज़िंदगी खे समझी नथा सघो माना के एड़ा भी जिंदा आहिनि जेके ॻाल्हाईंदा बि न आहिनि तव्हांखे कॾहिं कॾहिं के मुला चवंदा आहिनि त भाई तव्हां कंहिं पीर ते था वञो पोइ पीर तव्हां सां ॻाल्हाए त कोन थो कुझु करे त नथो चुरे बि नथो मथां मक्खी वेठी अथसि उहा बि नथो उॾारे पोइ रब त क़ुरान में जवाब ॾेई छॾियो त हे जीअरा आहिनि भाई ॻाल्हाईंदा बि न उथंदा बि न घुमंदा बि न फिरंदा बि न मौला पोइ जीअरा कीअं आहिनि अल्लाह फरमायो तव्हां हिन जी ज़िंदगी खे सम्झी नथा सघो पर तव्हां हिन जी ज़िंदगी खे समझी नथा सघो मुस्लमान भाइरो थोरो जवाब अञा वेझो थींदो अञा तव्हांखे खोले ॿुधायां अल्लाह ताला वरी ॿी आयत मुबारका जे अंदर फरमायो रब करीम फरमायो वला तहसबन्न الذين قتلوا في سبيل الله أمواتا بل أحياء عند ربهم يرزقون अगी आयत में अल्लाह ताला फरमायो जुबान न खोल जाए जुबान से मोहल न चे जाए तू मुसलमान हुए जुबान के खड़ी कई बंद चई तो मां न चवंदुस मोहल पर अकुल तुझे चवण में ना है हथ में ना है अकुल जा घोड़ा ड्रोड़न पिया अल्लाह जी मर्जी आ जे नाले चवे जीरो जे नाले चवे मोहल बाकी शहीद भी न कुठला न गालाए न बोलाए न खाए न पिए हाने अकुल में तुझा घोड़ा पिया ड्रोड़न अल्लाह ताला फरमायो वला तसबल्लल्लज़ीन कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता अल्लाह ताला फरमायो जो ईमान वारो आही त अकुल जा घोड़ा बंद कर मौला मुंहिंजे हथ में तो कोन्हे अकुल असांजे अकुल में वो चको ॻाल्हि अचे त अची थी सघे अकुल इंसान जे कंट्रोल में न हूंदो मुसलमान भाइरो अल्लाह ताला हिकिड़ो जवाब था फरमायो अल्लाह ताला फरमायो तव्हांजे दिमाग़ में ये ख्याल पैदा था थियनि इहो शहीद घर खजी आयो सुबुह खां वठी शाम ताईं घर जो महिमान हुयो न पाणी पीतई न मानी खाधई जीअरो हुयो त छो न पियो खाए पिए अल्लाह ताला उन जो जवाब इहो था फरमायो अल्लाह ताला फरमायो भला इंद रब्बिहिम युरज़क़ून अल्लाह ताला फरमायो जीअरा आहिनि जॾहिं खां वठी कुफा आहिनि कुसण खां वठी इन्हनि जो रिज़्क़ बि अल्लाह जे ज़िम्मे मां खाराईंदो आहियां घर आयो सुतो पियो पानी न पियो घुरे मानी न पियो घुरे छो न पियो घुरे त हाणे हुन जो रिज़्क़ अल्लाह जे तरफ़ खां शुरू थी ओ भाईजान जेको पंहिंजे घरवारीअ खां मानी वठी खाए उन खे माण्हू चवनि जीअरो आहे जेको पंहिंजे भेण खां मानी वठी खाए उन जे नाले माण्हू चवनि था जीअरो आहे जेको पंहिंजे धीअ खां मानी वठी खाए उन जे नाले माण्हू था चवनि जीअरो आहे ऐं जंहिंजे रिज़्क़ जो बंदोबस्त अल्लाह करे अल्लाह वटां खाए जीअरो न आहे त ॿियो छा आहे असांजे मानीअ में ताक़त आहे इन चांवरनि में कणक में अन्न में इहो जेको खाई वञे ॿ मानियूं तव्हां चवंदो जीअरो आहे तॾहिं त खाई वियो न भाईजान पोइ जेको तव्हांजो अन्न खाई वञे उनखे तव्हां जीअरो था चओ जेको अल्लाह जो रिज़्क़ खाईंदो आहे
शहीद जीअरा आहिनि या न हाणे पहिरीं आयत जे अंदरि अल्लाह ताला हिकिड़ो जवाब ॾिनो त जीअरा आहिनि पर भला गिला तशऊरून तव्हां हुननि जे ज़िंदगी खे सम्झी नथा सघो इन जो जवाब मां आख़िरी ॾियां उन खां बाद में मां शहीद जो मक़ाम हिकिड़ो फ़क़ति तव्हां दोस्तनि यारो बयानु कंदुसि उन खां बाद में ज़िक्र हुसैन तव्हां दोस्तनि यारो मां अर्ज़ रखंदुसि भाईजान ॻाल्हि इहा आहे त ही जेका माइक आहे ही माइक जो डंडो आहे लोह जो आहे हीअ उनजी राड आहे जेका इहा बि लोह जी आहे हिनखे मां हथ नथो लाहियां हीअ संतुल जे लुॾण सां लुॾी सघे थी पर जेकॾहिं हिनखे रोड ते बीहारे लुटे न पर मां तव्हां खां सवाल कयां त या चुरे थी तव्हां छा चवंदा दसाई बिटिया नथी चुरे ई गिलास आहे शीशे जो हिनखे घर में रखे छॾियो कंहिं बि जारीअ में मां तव्हां खां सवाल कयां ही चुरे थो चुरे नथो चुरे ये कुर्सी काठ जी तव्हांजे घर में छत में काठ जो कामू लॻल आहे तव्हांजे इन्हनि दरनि ते काठ जा दरवाज़ा लॻल आहिनि भाई इहे कॾहिं कॾहिं लुॾंदा आहिनि पर जेॾीमहिल ख़ामोशी थी वञे पोइ तव्हां खां सवाल कयां त इहो काठ चुरे थो तव्हां जवाब छा ॾींदव नथो चुरे पर को साइंस जो शागिर्द छोकिरो वेठो हुजे उन खां सवाल कयो त इहो चुरे थो या नथो चुरे कहिड़ी शइ आहे दुनिया ते जेका साकिन चुरपुर न करे कंहिं बि साइंस जे शागिर्द भाईजान हिनखे न लोॾियो पर हे चुरे थो पर हिनजी चुरपुर तव्हांखे नज़र नथी अचे पर जंहिंखे साइंस जो इल्मु आहे उहो सम्झे थो त ही चुरे थो ही कुर्सी आहे काठ जा कबट ई काठियूं आहिनि इहे चुरनि नज़र नथियूं अचनि पर हिननि में चुरपुर आहे उनजो दलील मां वटि कहिड़ो आहे दलील इहो आहे जे न चुरनि हा त पुराणियूं न थियनि जे न चुरनि पुराणियूं न थियनि माना इन्हनि में चुरपुर अंदर आहे जेका चुरपुर असांखे नज़र नथी अचे ऐं इहा चुरपुर हुननि खे हलंदे 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 ज़िंदगी जे पोयनि पहरनि ते वठंदी थी वञे ता त इहे हली हली पुराणियूं थी वञनि छो थियूं पुराणियूं थियनि इन्हनि जे अंदरि हिकिड़ी चुरपुर आहे इन चुरपुर खे सम्झण जे लाइ साइंस जो इल्मु ज़रूरी आहे शहीद भली धड़ जुदा सिर जुदा है रत वही वियो आहे ॻाल्हाए ॻोल्हाए नथो चुरण पुरण बंदि आहे पर उनजे ज़िंदगी जी ख़बर उन्हनि खे आहे जंहिं वटि क़ुर जो इल्मु आहे हाणे तव्हां मुंहिंजे ख़्याल में कुछ अकुली तौर ते भी वेझो आया हूंदो त ठीक आहे शहीद इन जो सिर जुदा है धड़ जुदा है ब्लड वही वही आहे खामोश थी वियो आहे उनजे जिस्म में का चुरपुर कोने पर यार चुरपुर नज़र अचण इहा दलील न आहे ज़िंदगी जो केर खामोश थी वञे इहो उनजे मौत जो दलील न आहे अने ॿियो मिसाल बि ॾियां सवलो कयो हिकिड़ो माण्हू पंहिंजे घर सुतो पियो आहे सुते सुते ख्वाब थो ॾिसे ख्वाब में इन बैग हथ में कई बाईपास ते बीठो कोच आई उन में चढ़ियो लथो वञी कराची वरी कराची मां हलियो वञी एयरपोर्ट ते बीठो टिकट कटियल ही जहाज में चढ़ियो जहाज ते लथो वञी जिते मां चढ़ियो गाॾीअ में सिधो अल्लाह जे घर जो तवाफ बीठो थो करे तवाफ करण खां बाद हिनखे सिक लॻी त मदीने वञा हलियो वियो मदीने सुतो त घर पियो हो उथियो त इहे सभु कम करे पियो तोखे चवे तू यकीन करे भी दे तो वाकई भी तो यो ख्वाब ॾिठो हूंदो यार सुतो हिते पियो आहे घुमियो त रोड ते भी वियो बस में भी चढ़ियो कराची भी वियो मके भी वियो
भली चुरे न चुरे रब उनखे ज़िंदगी अता करे छॾ अल्लाह ताला शहीद खे ज़िंदगी अता करे छॾ सलात करियो भेरो बोलो नावा सा समय गजी पढ़ो यार पे सल्ले अला सल्ले अला मुहम्मद या रब सल्ले अला करीमना सल्ले अला मुहम्मद मुसलमान भाइरो हाणे अचो तव्हां जे आड़ो शहीद जो रुगी हिकिड़ो मक़ाम बयान कंदुसि मुंहिंजी मुराद इहा आहे हज़रत हुसैन जहिड़ो महबूब जेको मुंहिंजे सुहिणे नबीअ जो महबूब आहे जे उहो शहादत क़बूल थो करे अरे पंहिंजे अस्कर खे खणी थो शहीद कराए पंहिंजे अकबर खे घोड़े ते चाढ़े मोकिलियई पंहिंजो अब्बास भाउ मोकिलियई पंहिंजो भाइटो क़ासिम घोट मोकिलियई अरे असां छो शहादत खां डिॼूं न वेठा सुभान अल्लाह मां इहो ई अॼु तव्हांजे आॾो फ़क़ति पैगाम इहो खणी आयो आहियां त बेली मुड़ुस ॿियो हुसैन ई बणिजो ऐं शहादत वारे मौत जी तमन्ना तलब पंहिंजे दिलि जे अंदरि बाक़ी मरंदासीं त हुन ई हारी जनारा नथा कहीं बिरड़ में कहीं वाह में कहीं घुर में काथे भजी वञो पलाल में अलाह को लिखी वञो तव्हांखे न मारे भाई मरंदासीं सभई मरंदासीं सभई को रोड ते को घिटीअ में को घर में को छित में को भित में को लारीअ ते को खड्ड ते को अस्पताल में कंहिंजो त लाश बि घर कोन पहुतो कंहिंखे त क़ब्र बि कोन मिली मौत ईंदो ई ईंदो इन करे यार जे हुसैन ई आहे त पोइ मौत शहादत वारो क़बूल कर तमन्ना त आई हिंदुस्तान में त न आहियूं वेठा जो मां तव्हांखे सुभाणे चवंदुमि त हलो बंदूकूं खणी हली बीहूं यार तमन्ना त हुजणु खपे मुसलमान भाइरो शहीद जो पहिरियों पहिरियों मक़ाम कहिड़ो आहे मुसलमान इनखे शहीद छाजे करे चइबो आहे अल्लाह ताला क़ुरान पाक जे अंदरि फरमायो पहिरीं शहीद जी माना ऐं मक़ाम ॿुधो अल्लाह ताला फरमायो अम कुंतुम शुहदा आयत नंबर 133 में फरमायो हो यो खबर है जॾहिं महिल मुंहिंजे याकूब ते इंतकाल पियो अचे छा तव्हां उते हाज़िर हुयो सुभान अल्लाह इतो मां तव्हांखे शहीद जो माना ऐं मक़ाम ॿुधाइण थो चाहियां हज़रत याकूब जो किसो माना थो खणणु चाहियां ॿुधरियो अल्लाह ताला छा फरमायो त जॾहिं याकूब ते इंतकाल पे आयो छा तव्हां उते हाज़िर हुयो मदीने में रहंदड़ जेके यहूदी ईसाई हुया अल्लाह ताला उन्हनि खे थो चवे छा उते हुयो जेॾी महिल हज़रत याकूब मिसाल पियो करे त मुसलमान भाइरो इहो जेको हाज़िर हुयो इहा छाजी माना आहे क़ुरान जो लफ़्ज़ त अम कुंतुम शुहदा शुहदा जी माना आहे हाज़िर थियण असां चवंदा आहियूं न शुहदाए करबला चवंदा आहियूं इहो लफ़्ज़ क़ुरान में आहे शुहदा इन जी माना आहे हाज़िर थियण छा हाज़िर थियण हाणे शहीद जी पहिरियों नंबर माना आहे त शहीद हाज़िर थींदो काॾे थो हाज़िर कंहिं वटि को हाज़िर थिए हाणे वरी मां तव्हांखे हदीस थो ॿुधायां क़ुरान मां लफ़्ज़ शुहदा उन जी माना है हाज़िर थियण हाणे मां तव्हांजे आॾो हदीस वञा पेश कंदुमि त शहीद कंहिं वटि हाज़िर थींदो आहे छाजे लाइ हाज़िर थींदो आहे सलात भेजो भेरो बुलंद आवाज़ सां सभई गॾिजी पढ़ो यार में सल्ले अला करी
दा तू बस कर तमा हिनन का सलात पढ़ाई तुम्हें हे पढ़ी बुधाईंदा छुद हे मुझे मौला हुसैन का मुरीद ने उन जो जिक्र बुधन आया है अज तो माइनन के शहादत ला तैयार पे कहा दुरूद पढ़न तो सौली गाला सबई गरजी पढ़ो यार बे सल्ले अला मुसलमान भाईरो ओ दजी जंग लगी ओ दजी जंग में कुछ मानू मुसलमान शहीद लिया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो हजरत हमजा साईं शहीद थी वो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कुछ सहाबा शहीद थी विया काफिरन इन जंग में शहीदन साहिब वर्ताव कयो मुसलमानन के कुठने वरी कुसरा खा कोण का बाद में शहीद जो चेहरो बिकारो हुयने माना शहीद जो नक भी कपियने चप भी कपियने कन्न भी कपे पाण सा खणिया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चाचे हजरत हमजा साहब इए कयो असहाबल सबरन सा जे शहीद क्या होया उन्हनि साहब इए कयुनि मदीने जे साईं चादरूं घुराए उन्हनि जे मुंहनि ते ॾेई छॾियूं पाण फरमायो इन्हनि जी को बि ज़ियारत न करे मता तव्हांखे दुख थिए बर्दाश्त न करे सघो ओ मुसलमानो मुंहिंजो सुहिणो नबी पंहिंजे चाचे हमज़े जे लाइ बि रोए पियो वेठो अरे मुंहिंजे चाचे के कत्ल तक कयो ज़ालिमो मुंहिंजे चाचे तव्हांजो अहिड़ो कहिड़ो ॾोह कयो जो शहीद थियल जा नक चप कल बि मिटे वियो अरे उनजी सूरत बि टिकेरे छॾियव मुसलमान हो एहो जो मदीने के वेझो हुयो घरनि में जो ख़बर पई मुसलमाननि जूं औरतूं मदीने पाक मां निकिरी पियूं ओ सुहिणा ॿियो त ठहियो उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीका बि तॾहिं निकिरी पई रसूलुल्लाह जी न्याणी हसन हुसैन जी अम्मा फातिमत ज़हरा बि तॾहिं निकिरी पई मुंहिंजा सुहिणा जन सहाबनि जूं भेनरूं या आंगड़ियूं हुयूं कंहिंजूं घर वारियूं उहे बि तॾहिं निकिरी पियूं मुंहिंजे सुहिणे नबीअ साहबनि खे फरमायो खबरदार दिजो और तू हेॾे अचल इन्हनि जी तबियत नरम थींदी आहे इन्हनि खे शहीद ॾिसण न ॾिजो पंहिंजे लाशनि ते अचनि थियूं मुसलमानो अरे जिक्र त हुसैन जे घर वारनि जो हुयो जिक्र त हुसैन जे भेनरुनि जो हुयो जिक्र त हुसैन जे धीअरुनि जो हुयो जो उन्हनि जा शहीद उन्हनि जे खीमण जे ॿाहिरों मिटीअ ते सुता पिया हुया उन्हनि खे ॾिसंदियूं बि रहियूं पर का बि वावेला न पियूं कनि को बि फिटको कुटको न पियूं कनि ओ मुसलमानो मदीने जे साईं ऊद जे मैदान ते असहाबनि खे होशियार करे बीहारियो कंहिं बि शहीद ते का औरत न अचे कंहिं बि शहीद जो चेहरो कंहिं औरत खे ॾेखारिणो ई न आहे मुसलमान भाइरो हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु मुंहिंजे महबूब जो सहाबी आहे हुनजे अबे खे शहीद कयो न उन जो बि इनी चेहरो बिगड़े विया हज़रत जाबिर मदीने जे साईं खे अर्ज़ कयो सोना मूंखे इजाज़त ॾे मां पंहिंजे बाबे जो मुंहुं ॾिसां मदीने जे साईं मनो फरमायसि जाबिर न ॾिस ॾुख थी तकलीफ़ जी ॻाल्हि आहे सब्र कर मुसलमान भाइरो हज़रत जाबिर मुंहिंजे सोने नबीअ खे बार बार अर्ज़ पियो करे मुंहिंजा सोना महबूब बाबा जो मुंहुं ॾिसां इजाज़त ॾियो मदीने जे साईं
बुधाया मां तव्हांजे आॾो शहीद जो मक़ाम इहो बयान करण थो चाहियां त शहीद जेॾी महिल क़त्ल थींदो आहे त उनजे खून जो कतरो ज़मीन ते पोइ पहुचंदो आहे अवल रब करीम विचां पर्दा हिजाब सभु खणाए शहीद खे चवंदो आहे हे मां तुंहिंजो रब आहियां अखियूं खोल मां रब जो दीदार तूं मुंहिंजे बारगाह में पहुची चुको आहीं इहो आहे शहीद जी पीरी मंज़िल शहीद पंहिंजे अल्लाह जे बारगाह में हाज़िर थी वेंदो भाईजान अल्लाह जा वली दुनिया ते वॾियूं वॾियूं इबादतूं करे विया सालनि जा साल जन नमाज़ूं पढ़ियूं सालनि जा साल जन रोज़ा रखिया हुननि पाण खे वॾनि गुनाहनि खां त बचायो पर नंढनि गुनाहनि खां बि पाण खे बचायो रब करीम जे ज़ात जो दीदार कंदा आहिनि अल्लाह जा वली पर आलम रूहानियत में अखियूं बंदि करे कंदा आहिनि अखियूं खोले ॾिसण जी ताक़त हुननि खे न आहे पर शहीद जेॾी महिल क़त्ल थींदो आहे रब करीम चवंदो अथसि हेॾे अखियूं खोले मूं ॾे निहार मां उहो रब आहियां जो मूंखे नबीअ बि इलाज कंदा आहिनि पर शहीद तो पंहिंजी जान मां अल्लाह ॾे करे ॾिनी आहे इन करे आ त मां रब पंहिंजी ज़ात जो दीदार कयां हज़रत जाबिर रज़ी अल्लाह तआला अन्हु राज़ी थी वियो मुंहिंजा महबूब मूंखे ॿुधा त मुंहिंजे बाबा सां मुंहिंजे अल्लाह छा ॻाल्हायो इते ॻाल्हाई जी हा इते ॻाल्हाई छा ॻाल्हाई मूंखे ॿुधा ऐं मुंहिंजे बाबा मुंहिंजे अल्लाह सां छा ॻाल्हायो आहे उहो बि मूंखे ॿुधा मुस्लमान भाउ मदीने जे साईं हज़रत जाबिर रज़ी अल्लाह तआला अन्हु खे ॿुधायो जेका हदीस असां अहले सुन्नत जा जेके 6 वॾा किताब उन्हनि मजा सुनने इब्ने माजा जे अंदर या हदीस मौजूद है मदीने जो साईं तो फरमाए या जाबिर अल्लाह उखबिरुक ए जाबिर मां तो के खबर न दिया मा काल अल्लाह ले अबीक रब करीम तुझे बाबे के छा छयो आ कुलत बना हजरत जाबिर तो जो हाओ या रसूल अल्लाह खुदा रब मदीने के साईं फरमाए मा कल्लम अल्लाह अहदन इल्ला बिवराए हिजाबिल व कल्लम अबाक कफाहन ओ जाबिर रब करीम जैसा बि ॻाल्हाईंदो आहे त पर्दे में ॻाल्हाईंदो आहे हिजाब में ॻाल्हाईंदो आहे पर तुंहिंजे बाबे सां अॼु रब करीम आहे न उहद जे मैदान ते डायरेक्ट बग़ैर हिजाब जे ॻाल्हायो मालूम थियो त शहीद खे अल्लाह ताला धरतीअ ते इते ई अञा सुतो पियो हूंदो आहे रब पंहिंजे ज़ात जो दीदार कराईंदो आई हुन सां ॻाल्हाईंदो अल्लाह हुन सां कलाम कंदो यार मिस्र जे माइन बीबी ज़लीखा ते टोकू कयूं त गुलाम पैसनि ते वरितो अथव उन ते आशिक़ थियां अज़ीज़ मिस्र जी ज़ाल गुलाम ते आशिक़ थियां चई हिननि खे पहिरियों तो सम्झाई हेॾो सुहिणो आहे हिन माइन एतबार न कयो माइन खे चई हाणे ॻाल्हि ॿुधो हिकिड़े ॾींहुं भला यूसुफ ॾेखारियां छा ॾेखार चई शर्त अथव हिकिड़ो मुंहिंजो ॿुधा चई त मां तव्हांखे फल फ्रूट ॾींदुमि उहो तव्हांजे हथनि में हुजे ऐं छुरियूं बि खणिजो हुनखे तव्हांखे वढणो आहे पर हेॾा मुंहिंजो यूसुफ ईंदो ऐं तव्हांखे फल बि वढणा आहिनि हुनखे बि ॾिसणो आहे हज़रत यूसुफ खे हिकु दर खां बीहारे हेॾा हिनखे फल फ्रूट हथ में ॾेई छुरियूं हुननि जे हथनि में ॾेई हेॾा यूसुफ खे इजाज़त ॾिनई त तूं निकिरी हल होड़ा पंहिंजे साहेड़ियुनि खे चई त इहो मुंहिंजो यूसुफ अचेव थो यूसुफ बि ॾिसो ऐं हिन फलनि खे बि कटियो सुना कुरान पाक जा लफ़्ज़ आहिनि फक़त आहिनि ऐदियहुन यूसुफ जेॾी महिल आयो त यूसुफ खे ॾिसंदियूं रहियूं जेॾी महिल छुरियूं बहायनि फल फ्रूट त कटिया हुया पर उन्हनि औरतुनि पंहिंजा हथ बि कटे छॾिया ऐं औरतुनि खे का ख़बर कान पई त असां पंहिंजे हथनि खे वठियूं थियूं ॿियूं छुरी वहाइनि पियूं हथ वढजनि पिया होड़ो यूसुफ ते नज़र हुई सोना मुंहिंजे यूसुफ जे हुस्न में इहो कमाल आहे मुंहिंजे रब करीम जे ज़ात जे जमाल में छा कमाल हूंदो जो शहीद जेॾी महिल क़त्ल थींदो आहे रब चवंदो अथसि हेॾे निहार मां अल्लाह तोखे पंहिंजी ज़ात जो दीदार करायां जो हिते लोड़े लोड़े खट ते मरी वञी पुट बि कक थियनि इन खां भलो अथई पंहिंजे रब खे चवंदो कर मौला मूंखे शाह
शहादत जो मौत दे पर यो दिल सा चौदो करे वो जे न कड़े कड़े जरूरत पइजी वने तो वो डंडो खणी निकरी पै जाए बाकी हर रोज दुआ घुर जाए जरे जरूरत पए तो वो वरी अन्या अंदने कमरे दी हलियो इन्ने कम कोन दी बाकी दुआ हर रोज घुर आई दिल में तमन्ना भी हो जाई तो कदे न करे मौको मिले तो सिर्फ अल्लाह के राह में दिया सच्चो हो तो तुझे जिंदगी में भली मौको न अचे तू बिस्तरे ते मरदे न तब रब चौंदी तो हे हुयो सच्चो हर रोज दुआ घुरंदो हो इन करे हिन के मौको न मिलो पर सवाब शहीद सुभान अल्लाह पर मिल तो सच्चे कूड़े के असा ये गालियों कंदा हूं पर जिन मल हार वर थी दी हमरा बी गिटी वठी बाकी जवान आहिन मुमताज कादरी बुधो तो मुमताज कादरी को सिपाही पंजाब पुलिस वालो उनके खबर पई त पंजाब के गवर्नर अल्लाह के रसूल के बारे में घटवत गलायो नौजवान साल हिकड़ो पुट पी मां कुराड़ा छा कई पंजे इन गन में हुयो उन जो मुलाजिम पंजे गन में गोलियों फुल भरी चे हाने तू के मौको दे त मां तोके दिसां बस जेने वाला उन जो मौको आयो आई समझे पियो त ब्या बि त आहिन न गार्ड पुलिस वाला मारींदा त सही गवर्नमेंट त मागे न छरींदी पर चई त मरा पर मां पंजे यार जी इज्जत से हरफ बर्दाश्त न कंदुसि उन नौजवान साल की परवाह न की नंढे पुट की परवाह न की तो उन जो पोया केर थींदो या परवाह न कई जेनी मल वारो नहीं जनी हथ ते पनी गन रखे सब गोलियों ठोकी गवर्नर वियो पंजाब री पुलिस पकड़ियो वठी आया आज जेल में विदो बोलवी सगुड़ा उठा भाई न के नक भाई न दे गवर्नमेंट चो न असा न के भाई दींदास इन कया कानून पने हाथ में इन के मारनो न हो बाकी केस करे हां उते साईं के तमा अदालत में उनके मुजरिम साबित करे हां वो पाकिस्तान की अदालत इनके फांसी दे हां पर मुमताज कादरी पे चवे थे एड़ी अदालत तमा जो काथे न जो गुस्ताख है रसूलन के तमा सजा दियो ये एड़ा भला हो जो आद वो मां यो कम छो के सुभान अल्लाह भला बयान मटाई दे जे न मटाई दे जड़े मिलन विदास रोंदो न पुत्र मिलन विदो साल मिलन वही पर कदे रुनो कोन हो छो तो उन कोठड़ी के अंदर उनके हर रोज रसूलुल्लाह की ज़ियारत सुभान अल्लाह ओ सोना इन करे इमाम हुसैन आली मकाम या शहादत जो बहुत जो कबूल कयो या का मजाक ना या तो भली गाल असा दिजना असा के तो ब्लेड लगे तब चंदा यहां से घोड़ाले भड़ी पर दियो सलात जबेरो मां हदीस के पूरो कया वो जिक्र हुसैन दे हलिया था जो सबंगर जी पढ़ो यार बे सल्ले अला मदीने जे साईं हज़रत जाबिर के फरमायो मा कल्लम अल्लाहु इल्ला में अहदल इल्ला में वराए हिजाब व कल्लम अबाद कफाल जाबिर रब जे साहब गलहाइंदो पर्दे में गलहाइंदो अल्लाह जो नबी हुयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह पर्दे में गलहाइंदो हुयो से ओ मुसलमानो मदीने जे साईं फरमाइश जाबिर तुझे बाबे सर पर डायरेक्ट गलहायो यो शहीद जो मकाम अल्लाह डायरेक्ट गला छा गलायो सल्लल्लाहु अल्लाह ताला फरमाए या अब्दी तमल्ल अलैया उतिका ओ मुजबना चाँद मुझे करे मिलई अज तुझी सूरत में मुझे करे बिकेड़े गया मुझे दीन दा कुर्बान थो मरब पुछाए तो छा दुर जई तडिया असा वरी
सकरात सोड़ी थी या जेल भजंदी पोइ वरी असांजो चाचो घुराईंदो माइट अबा मुंहिंजे हिन पुट जी पारत हुजेव मुंहिंजे हिन न्याणी जी पारत हुजेव वॾे पुट अबा हिन नंढड़नि भाइरनि जो ख़्यालु कजांइ हाणे शहीद खां रब थो पुछे त तोखे खपे छा चवे हा मौला पोइ हिते बच्चा छॾिया अथमि नंग छॾिया अथमि इन्हनि जी पारत हुजे मुस्लमान भाइरो रब करीम पुछा कई या अब्दी तमन्नी अलैया उतिक ओ मुंहिंजा बाना जेको गुरु दई जो गुरु ॾियण आयो आहे हुन वरी छा चयुसि या रब्बे तुहीनी मुंहिंजा मौला मूंखे चीअरो करे थोरो ज़ोर सां चओ सुभान अल्लाह तव्हां चवंदो त पोइ चइबो त शहादत न वणियसि दुनिया वणियसि तॾहिं त चई त मूंखे जीअरो मुस्लमान भाइरो रब करीम खे अर्ज़ करण लॻो या अल्लाह मुंहिंजा मौला मूंखे ॿीहर जीअरो करे तुंहिंजे दीन जा दुश्मन अचनि उन्हनि सां विरध में मां ॿीहर शहीद थियण थो चाहियां चइबो त शहादत में एॾो मज़ो आहे तॾहिं त भेटाईअ फरमायो आहे न त सख़्ती शहादत जी निसोई नाज़ सख़्ती शहादत जी निसोई नाज़ रिंद परूड़न राज़ कज़ियो करबला ज़ाहिर में दुख ज़ाहिर में उञ भी हुई ज़ाहिर में बुख भी हुई ज़ाहिर में परदेस भी हुयो पर यार हुननि पंहिंजे रब करीम सां सौदो कयो हो अल्लाह जे राह में निकिरी हलिया मुस्लमान भाइरो जेॾी महिल हज़रत जाबिर जे बाबे रब करीम खे अर्ज़ कयो मौला मूंखे ॿीहर जीअरो करे अल्लाह ताला फरमायो इन्नहु सबक़ मिन्नी ओ मुंहिंजा बाना या मुंहिंजी तक़दीर जेको हेॾे ईंदो वरी वापसि कोन थींदो ॿी का ॻाल्हि करणी पई त करे जीअं चवंदे मां कंदुसि पर इहो कमु न थींदो छो त मुंहिंजी तक़दीर जेका लिखियल आहे उहा इहा ई आहे मुस्लमान भाइरो उन हज़रत जाबिर जे हथे रब करीम खे अर्ज़ कयो मुंहिंजा मौला भला मुंहिंजो इहो न्यापो पोइ ते पुॼिया आहे ॿियो बि शहीद थियनि शहादत सां मुहबत रखनि शहादत जो मौत क़बूल कनि एॾी महिरबानी थो करे ज़ियारत बि थो कराए मुलाक़ात बि थो करे ऐं कचहरियूं बि थो करी इहा ख़बर दिलि खे ॾेई छॾे अल्लाह ताला फरमायो से तो सवाइ दुआ मां क़ुरान में लिखी थो छॾियां अल्लाह उन खां बाद इहा आयत मुबारका कुरान में नाज़िल फरमाई वला तहसबन्नल्लज़ीन कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़कून अल्लाह ताला फरमायो त इन्हनि खे मोल कॾहिं न समझजो न भाइजो इहे ज़िंदा आहिनि ऐं अल्लाह वटि रिज़्क़ ॾिना वेंदा आहिनि